तव्हां अहिड़ो कहिड़ो महान कमु कंदा आहियो जंहिंमें माण्हुनि जी भलाई थींदी हुजे? अच्छा, महान कमु त मूं जाम कया आहिनि, जीअं त आउं रोज़ु कंदो रहंदो आहियां। हिकिड़ो महान कमु इहो त राति जो 4 बजे सुम्हंदो आहियां, इन करे त घर में चोरी न थिए। ॿियो महान कमु इहो कंदो आहियां त छोकिरियूं स्कूल वारियूं आहिनि जेके छुट्टी खां बाद में वेंदियूं आहिनि निकिरंदियूं आहिनि, हुननि जे पोयां लॻंदो आहियां ताकी हू जल्दी पहुची वञनि पंहिंजे घर। ॿियो बाबा जी बीड़ी आहे, उहो सॼी पी छॾंदो आहियां ताकी बाबा जी सिहत ख़राबु न थिए। ऐं ॿियो छोकिरी भॼायसि, उन सां शादी करे छॾियुमि, इन करे बाबा जो ख़र्चु न अचे मुंहिंजी शादी कराइण में। ऐं मुंहिंजे दोस्त जी मूं गाॾी बि खपाए जॾी, इन करे मुंहिंजे दोस्त जो एक्सीडेंट न थिए इन करे। ऐं स्कूल में फेल थी वियसि, छाजे करे बाबा खे मिठाई जा पैसा न ॾियणा पवनि। इन खां वधीक महान कहिड़ा कम थींदा आहिनि? मूं महान ई कम थी कयां।